अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना अल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल अस्र इन्नल इंसान लफ़ी खुस्रिन इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात व तवासौ बिलहक़्क़ि व तवासौ बिस्सब्र। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह
अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम सादात किराम व मशाइख उज़ाम ऐं उलमाए किराम मुअज़्ज़ज़ मुसलमान भाइरो अजीजो दोस्तो, अवां बुजुर्गन जे आॾो अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी नंढड़ी सूरत सूरह असर 30 सिपारे में आहे। तव्हां जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में तव्हां जे आॾो मूंखे चंद मारूज़ात पेश करणा आहिनि, जेके तव्हां खे इत्मीनान ऐं आराम सां ॿुधणा आहिनि। दुआ फरमायो अल्लाह तबारक व तआला शल पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मूं गुनाहगार खे शल हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक नसीब फरमाए। इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके में शाल तव्हां असांखे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि रब साईं तौफ़ीक नसीब फरमाए। प्यारा दोस्तो, हितड़े अचण तव्हां जो कम आया हो, ॿुधण तव्हां जो कम आहे, ॿुधण जे लाइ तव्हां तयार आहियो, ऐं ॿुधाइण मुंहिंजो कम आहे, ऐं तव्हां जे आॾो हाज़िर आहियां। पर मुंहिंजा सोना हिदायत अल्लाह साईं जे हथ में आहे। दुआ कयो शल तव्हां असां सभिनी खे सही वाट ते हलाए। इहा बि दुआ कयो त रब करीम शल तव्हां जी असांजी अॼोकी ही हाज़िरी क़बूल फरमाए। मुंहिंजा अदा जन दोस्तनि ही प्रोग्राम मुनाक़िद कयो आहे। यकीनन उन्हनि जो को बि दुनिया जो मक़सद नाहे। अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जे रज़ा जे वास्ते हेॾो सारो ख़र्च ऐं मेहनत कई अथनि। अवीं बि पंहिंजी प्यारी निंड फिटाए हिन सख़्त सर्दी में यकीनन अल्लाह ई उन जे रसूल जी रज़ा जे लाइ आए हो। अव्हां जो बि को दुनिया जो मक़सद कोन्हे। असीं बि हेतिरो पंधु करे कंहिं बि दुनियावी लालच लाइ कोन आया आहियूं। असांजो मक़सद बि इहो आहे त मन 4 ॻाल्हियूं अव्हां जे दिल में वेहनि, अवीं अमल कंदो, अल्लाह ताला तव्हां खे अजुर ॾींदो, अव्हां जे सदके ख़ुदा ताला असांजा बि गुनाह माफ़ फरमाईंदो।
जॾहिं त सभिनी जी नियत ऐं इरादो अल्लाह कारण जो आ त उन रब्बुल आलमीन में असीं ऐं तव्हीं सभई उम्मीदवार आहियूं त इंशा अल्लाह ताला जेकॾहिं दिल जी सचाई आ त अॼोकी हिन रात में हिन महफ़िल मां को बि ख़ाली इंशा अल्लाह ताला कोन वेंदो। आहे सॼो दारो मदार अमलनि जो नियत ते। जेकॾहिं को इहो इरादो करे आयो आहे त ॿुधऊं छा थो चवे, उन्ही खे खपे त निंड न फिटाए, उहो सवेर वञी सवड़ जे हवाले थिए, छो त जेको चयो थो ॾिसूं त छा थो चवे उनखे कुझु कोन मिलंदो। पर जंहिंजी नियत इहा आहे त अल्लाह जो क़ुरान ॿुधंदासीं, अल्लाह जे क़ुरान जेको चयो सो क़बूल कंदासीं, यकीनन इंशा अल्लाह ताला अल्लाह जे क़ुरान जे सदके उन जा बेड़ा पार थी वेंदा। हाणे ताख़ीर घणी थी वई आहे। अव्हां जे ख़िदमत गिरामी में मूं जेका आयत सगोरी सूरत सगोरी तिलावत कई आहे उन जो तर्जुमो अव्हां खे अर्ज़ कयां ऐं उन जो तफ़सीर उन सां मुतालिक़ जेके चंद ॻाल्हियूं अल्लाह ताला मूंखां चवरायूं पेश कंदुसि। तर्जुमे ॿुधण खां अॻु में तव्हां खे गुज़ारिश आहे त ज़ौक़ सां, शौक़ सां, मुहबत सां जेतिरा घणा आहियो एतिरे बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते सलात पढ़ो, दुरूद पढ़ो त मां तव्हां खे अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सुहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। माफ़ कजो, नाराज़ न थिजो, सभई कोन था पढ़ो छो त मां ॾिसां पियो। बुलंद आवाज़ सां, सभई बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्रिन इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस्सब्र। वल अस्र, वाव धारा ऐं अल असर जो लफ्ज़ धारा, इन्ही ॿिन्ही अखरनि खे गॾे था पढ़ूं वल असर, पर जे धार धार करे पढ़बो त व धारा अल असर धारा। वाव जी माना ॿी आहे, असर जी माना ॿी आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, वाव घणनि मानाउनि में अरबी में इस्तेमाल थींदो आहे, पर हिन जाइ ते हिन सूरत करीमा जे मुंड में अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात न खे कसम जे तौर इस्तेमाल फरमायो आहे। यानी अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू वाव सां कसम थो खणे पियो। वाव जी माना है मूंखे कसम आहे, ऐं असर जी माना है अल्लाह पाक फरमाए थो मूंखे ज़माने जो कसम आहे। कसम त उहो खणे जंहिंजी ॻाल्हि ते इतबार घटि अचे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे, वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला। केरु आहे जेको अल्लाह जे ज़ात बाबरकात खां वधीक सचो हुजे। ॿिए हंधि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे, वमन अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा।
खबीसा। अल्लाह जे ज़ात बाबरकात का वधीक कहीं भी बे जी गाल सच्ची नाहे का, यानी अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो कौल भी सभनी का वधीक सच्चो आ, त अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जी गाल भी सजे जहान जे गाल का वधीक सच्ची आ। वो जॾहिं सच्चो रब्बा तव्हांजो असांजो ईमान आ, उन सच्चे रब खे कसम खणण जी कहिड़ी ज़रूरत आ? हिकिड़ी ॻाल्हि। नंबर 2, शरीयत पाक जो मसइलो आ, ॿुधी छॾियो, यादि कजो त अल्लाह जे ज़ात ऐं अल्लाह जे सिफ़ात खां सवा ॿिए कंहिं जो बि कसम जाइज़ नाहे। असांजे मुल्क में कसमनि जा घणा ई रिवाज आहिनि। कसम आ नूर जो, कसम आ पीर जो, कसम आ मुर्शिद जो, कसम आ मूंखे हिन पुट जो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मनो फरमाई आ त अल्लाह जे ज़ात ऐं उन जे सिफ़ात खां सवा कहीं जो कसम न खणो। जॾहिं इस्लाम ऐं शरीयत असांखे मनो करे त असांजो फर्ज़ आ त आइंदह जे लाइ असां अहिड़नि कसमनि खणण खां जंहिंजी शरीयत पाक इजाज़त नथी ॾे बाज़ अची वञूं ऐं अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे ज़ात बाबरकात जो ज़रूरत में कसम खणो, थोरी थोरी घणी ॻाल्हि ते बि कसम न खणो। घणनि माण्हुनि खे आदत थींदी आ थोरे घणे ते अल्लाह जो कसम खणंदा आहिनि। इहा बि पंहिंजी बार बार कसम खणण जी आदत न बनायो। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे हबीब जॾहिं फरमायो त खुदा जे ज़ात खां सवा ऐं अल्लाह ताला जे सिफ़ात खां सवा ॿिए जो कसम खणणो नाहे। पर जे तव्हां क़ुरान करीम ते गौर कंदो त अल्लाह ताला जे पाक कलाम घणनि शयुनि जा पाण कसम खया आहिनि। मिसाल तौर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए थो वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीना वहाज़ल बलदिल अमीर। बेहद अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कसम तो खणे पियो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जी ज़ात बाबरकात अहिड़े तरीक़े सां वरी बेहद ॿियो कसम थो खणे फरमाए थो वल आदियात दबहन फल मूरियात क़दहन फल मुगीरात सुबहन फअसरन बिही नक़अन फवसतन बिही जमआ। वरी चौथे हंधि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो वल फज्र वलयालिन अश्र। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं अल्लाह पाक जे पाक कलाम जे मथां गौर कंदा त ख़ुदि रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालुहु मुख़्तलिफ़ शयुनि जा कसम खया आहिनि ऐं अहिड़नि अहिड़नि शयुनि जा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कसम खया आहिनि जो इंसान जी अकुल हैरान आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। कुरान शरीफ जे मथां गौर कयो त काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजो अल्लाह ताला कसम थो खणे। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़,
हाणे मां तव्हांखे आयतूं त पढ़ी ॿुधायूं पर तव्हांखे जेकॾहिं तर्जुमो थोरो थोरो ॿुधायां त जीअं तव्हांखे सम्झ में अचे त होॾो रब चवे थो त अल्लाह खां सवा उन जी ज़ात ऐं सिफ़ात खां सवा ॿी कंहिं शइ जो कसम न खणो ऐं पाण छा थो चवे वल असरे मूंखे ज़माने जो कसम आहे अल्लाह ताला फरमाए थो वद्दुहा मूंखे मुंहिंजा हबीब तुंहिंजे पाक चेहरे जो कसम आहे वतीन मां अल्लाह जे ज़ात बाबरकात के इंजीर जे वण जो कसम आहे अल्लाह ताला फरमाए वल फजर मां रब करीम जी ज़ात बाबरकात के फजर जे टाइम जो कसम आहे वलयालिन अशर मां अल्लाह पाक के 10 रातनि जो कसम आहे छो भला असांखे चवे थो ॿिए जो कसम न खणो बस मुंहिंजो कसम खणो ऐं पाण सभिनि जा पियो खणे असल ॻाल्हि ही आहे सब खां पहिरीं ॻाल्हि त असां आहियूं मखलूक अल्लाह जा बंदा अल्लाह ताला असांजो आहे ख़ालिक ऐं मालिक मालिक खे त हक़ आहे ग़ुलाम खां पुछे अड़े काॾे वेहे देर छो कई थी हीअं छो कई हुई हीअं कर हीअं न कर मालिक खे हक़ आहे त पंहिंजे ग़ुलाम खे चवे पर ग़ुलाम खे अख्तियार न आहे जो चवे सही तव्हां काॾे विया हो देर सां आया हो आधी रात थी वई आहे 8 ॾिहाड़ा बंगले में कोन आया हो महीनो गुज़री वियो आहे तव्हां टेलीफोन कोन कई आहे साईं तव्हां फलाणो कमु छो न कयो आहे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ साईं त पंहिंजे ग़ुलाम खां पुछी सघंदो आहे पर ग़ुलाम खे पुछण जी ताक़त न आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे मुकल्लफ़ बणायो आहे असां अल्लाह पाक जे अहकाम जे मातहत आहियूं रब करीम जी ज़ात बाबरकात जी वणेस थी फरमाए असां जे मथां अल्लाह जो हुक्म हलंदो आहे अल्लाह पाक जे ज़ात जे मथां कंहिं जो हुक्म कोन हलंदो आहे पाण मर्ज़ी जो मालिक आहे यफ़अलुल्लाहु मा यशा अल्लाह ताला जल जलालहु मन वालो फरमाईंदो आहे मां अल्लाह जी मर्ज़ी आहे जेको खपंदो आहे सो मां कंदो आहियां गिल राच मजालस्त के पुरसद गिलाल गिल राच मजालस्त के पुरसद गिलाल अज बहर च में साजियो च में शिकन कुंभार जरी न मिट्टी है गोहींदो आ वो मिट्टी गोहे तैयार कंदो आ तैयार करण खां पोइ जरी उन मां थांव ठाहींदो आ त कुंभार जी मर्ज़ी आहे वणेस डांगी ठाहे वणेस दिलो ठाहे वणेस त मटो ठाहे वणेस त नादी ठाहे वणेस त करो बनाए मिट्टीअ खे ताक़त नाहे जो गिलाल खां कुंभार खां पुछे त छो मूंखे हीअं थो ठाहीं हीअं नथो ठाहीं हिन मां हीअ शइ छो थो बनाई हीअ छो नथो बनाई पियो उहा कुंभर जी मर्ज़ी आहे जीअं खपेसि तीअं करे उन मिट्टीअ मां जेका शइ बनाए पर मिट्टीअ खे ताक़त न हूंदी आहे जो पंहिंजे गिलाल खां कुंभार खां पुछी सघे अदा जेकॾहिं मिट्टी कुंभार खां नथी पुछी सघे त असीं अल्लाह जी मखलूक आहियूं असांखे बि को हक़ कोन्हे को जो असां पंहिंजे अल्लाह खां पुछूं त मौला असांखे त मनो कंदो आहे त गैरुल्लाह जो कसम न खणो पाण त वरी मुंहिंजा मौला सभई कसम पियो खणंदो आहे असांजा मुसलमान घणो करे सवाल कहिड़ा कंदा साईं हीअं छो थियो भला साईं ॿेपहरी जी निमाज़ 4 रकातूं छो आ टेपहरी 4 रुॻी छो आ सांझी भला 3 छो आ सुबुह जी रकातूं 2 फर्ज़ छो हन सोमहाणी साईं भला पोइ लंबी छो आ कॾहिं कॾहिं त माण्हू ईअं बि चवंदा आहिनि साईं अजबा ज़ुल्म आ हेतिरो गेरो हिलाल हेॾो हाथी हराम कम जी शइ त इहा ई हिकिड़ो कुसी पे त राॼु खाएसि ऐं मुंहिंजा अदा इहे सवाल
इन्हीं जे लाइ कंदा हन त जीअं अॻियो पाण खे महसूस कराए त मां क़ाबिल आहियां, क़ाबिल होशियार। ॾिठी मां सुवाल कयो मौलवी खां, आलिम खां पुछुमि, सुवाल कयुमि, वो पंहिंजी क़ाबिलियत ॾेखारींदो आहे, पर इहा ख़बर कान्हेसि का त इहो आलिम खां सुवाल कोन थो करे, इहो पंहिंजे रब ते एतिराज़ थो करे पियो। अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे, भला जेकॾहिं ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात मर्ज़ी जो मालिक आहे, तोखे इंसान ख़ुदा ताला पैदा फरमायो आहे, जेकॾहिं तोखे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इंसान जे बजाए तोखे हैवान बनाए हा, जानवर बनाए हा, गड्ढो गाबो कुत्तो बकरी बनाए हा, त मर्ज़ी जो मालिक आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खां को पुछण वारो कोन्हे को, पर इहो अल्लाह पाक जो फज़्ल ऐं करम आहे जो रब करीम असांखे ॿी मख़लूक कोन बनायो, बल्कि अशरफुल मख़लूक बनायो। पर भला इंसान त बनाई मर्ज़ी जो मालिक आहे, पर जे इंसान बनाए कंहिं भील कोल्ही जे घर में पैदा करे हा त बि मर्ज़ी जो मालिक हो, आहे या न आहे? पर अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पाण ते करम फरमायो जो इंसान सां गॾो गॾु पैदा करण खां पोइ तव्हां असांखे रब्बुल आलमीन पंहिंजे मिठे महबूब मुहम्मद करीम जो उम्मती बनायो। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आहिनि, थोरन ते थोरा मूं ते मारू अड़न जा, थर में वारी थोरड़ी तंहिंखां बि घणेरा, ऐं गणियो गणी दस केतिरा में हर यार संदा, पोइ हीअ कमीनी केरा जेका पूरी पए पुनहल सां। अल्लाह ताला जा एहसान जीअं खपेसि तीअं करे, असांखे त ख़ुशी आहे इन ॻाल्हि जी जो अशरफुल मखलूक इंसान पैदा कई, उन सां गॾो गॾु रब करीम जी ज़ात बाबरकात असांखे रसूलुल्लाह जे उम्मत में पैदा फरमायो। इहो अल्लाह ताला जो वॾो एहसान आहे। हाणे असीं न वरी पंहिंजे मालिक ते एतिराज़ कयूं त मौला असांखे झलियो थी त गैरुल्लाह जो कसम न खणो, ऐं पाण वरी मुंहिंजा मौला तूं ज़माने जा कसम खणंदो आहे, तूर सीना जा कसम खणंदो आहे, वतीन चई इंजीर जे वण जा कसम खणंदो आहे। या अल्लाह चवंदो अल्लाह कुसम बिहाज़ल बलद, अल्लाह ताला असांखे तुंहिंजी ॻाल्हि समझ में नथी अचे, तुंहिंजा अदा समझ में अचणु खपे, का वॾी ॻाल्हि कान्हे का। असली बुनियादी फ़लसफ़ो इहो आहे त मर्ज़ी जो मालिक आहे, जीअं खपेसि तीअं करे, पर तव्हां थोरो गौर कंदो, अल्लाह पाक उन्हनि शयुनि जो कसम खयो आहे जंहिं जंहिं शइ सां अल्लाह जे प्यारनि जी निस्बत आहे। अल्लाह जे प्यारनि जी निस्बत आहे। हाणे मिसाल मां तव्हांखे ॿ टे ॿुधायां त जीअं तव्हांखे ॻाल्हि सवली सम्झ में अचे, पर मोहब्बत मुंहिंजे हबीब सां बुलंद आवाज़ सां इज़हार करे सलाह शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालू फरमाए तो ला उक़सिम बिहाज़ल बलद, ओ मुंहिंजा महबूब पाक अलैहिस्सलाम मां अल्लाह जे ज़ात खे हिन मक्के जे ॻोठ जो कसम आहे। कंहिंजो? सभई चओ, अॻियां स्टेज वारा न, हेठनि खे बि ज़बान अल्लाह ॾिने, सभई चओ बाबा मक्के जे शहर जो कसम। हाणे जॾहिं अल्लाह ताला चयो त मूंखे मक्के जो कसम आहे, त असांजो ज़हन यकदम हलियो वियो, इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे त मक्के जे शहर जे अंदरि अल्लाह ताला बरकत वारो घर पंहिंजो बैतुल्लाह बनायो आहे। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ज़मीन ते मोकिलियो आहे, आदम जी तौबा क़बूल थी आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमाए थो प्यारा आदम, हाणे
हाणे तुंहिंजी तौबा क़बूल थी वई, तुंहिंजी ख़ता माफ़ थी वई, तोखे मां ज़मीन ते मोकिलियो आहे। ऐं मुंहिंजा प्यारा आदम हाणे ज़मीन ते वेही मां अल्लाह जी इबादत कर। हज़रत आदम अलैहिस्सलाम चवे तो या अल्लाह मां कहिड़े जाइ ते वेही तुंहिंजी इबादत कयां। अल्लाह पाक हज़रत जिब्रील अमीन खे मोकिलियो आहे, जिब्रील वञ फलाणी जाइ ते, जंहिं जाइ ते हाणे काबतुल्लाह आहे, अल्लाह ताला फरमाए थो इन जाइ ते ककर जी छांव कर। जंहिं जाइ ते ज़मीन जे टुकरे ते छांव जा निशान थियनि, आदम खे चओ तो न छांव वारी जाइ ते टक हण, ऐं टक हणी इन जाइ ते जिब्रील तूं आदम खे पत्थर ढोए ॾे त आदम इमारत ठाहे मुंहिंजो काबो तयार थी वञे। अदा ही कपिड़ो आहे का आदम ठाहे न सघियो। और मुझा प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए तो इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। सब खां पारो पारो अल्लाह पाक जे इबादत जो घर जेको रब्बुल आलमीन ज़मीन ते पैदा फरमायो वो मक्के जे शहर में बैतुल्लाह आ, जेको जिब्रील जे मदद सां हज़रत आदम अलैहिस्सलाम जो बुनियाद रखियो आ। फीह आयातुन, अल्लाह ताला ज़ात बाबरकात फरमाए तो न में निशानियूं आहिनि ऐं मक़ाम इब्राहिम भी आ, ॿियूं शयूं भी आहिनि, हुन जूं बार बार तामीरूं थींदियूं रहियूं। अल्लाह पाक उनखे वॾी इज़त ॾिनी आहे, एतिरी इज़त ॾिनी आहे जो काबतुल्लाह में हिकिड़ी निगाह करण वारे खे लख नेकीअ जो सवाब मिलंदो आहे। हिकिड़ो दफ़ो रुगो हीअ नज़र खणी अखियूं बूटे वरी ॿियो दफ़ो अखियूं पटे वरी ॿीहर निहारे त ॿिए लख जो सवाब। बैतुल्लाह जे हरम में हिकिड़ो नफ़ल पढ़े लख जो सवाब। बैतुल्लाह जे हरम में हिकिड़ो रुपयो अल्लाह जे राह में ख़र्च करे लख रुपए जो सवाब। बैतुल्लाह जे हरम जे हुदूद में वेही हिकिड़ो दफ़ो चवे सुभान अल्लाह, लख सुभान अल्लाह जो सवाब। बैतुल्लाह जे हरम में वेही कुरान करीम जो हिकिड़ो ख़त्म पूरो करे अल्लाह ताला उनखे लख ख़त्म जो सवाब अता फरमाए। बेटा ऐसा चवंदो आहे वखर ढेरऊं ढेर पर वणजारा वेसला, कन विहाए वस कयो वखर वॾी अवेर, पर कनी घुमदे सैर वखर विकामी वयो। अल्लाह ताला जा इनामत एतिरा आहिनि जो वठण वारो वठी वठी थकिजी पवंदो, पर ॾेहन जो ॾातार ॾियण वारो थकबो ई कोन को, झोलियूं भरींदो आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हाणे हिन मौजूदा दौर में जॾहिं क़ुरान पाक हुज़ूर जे ज़माने में नाज़िल थियो आहे, मां त आदम अलैहिस्सलाम जे ज़माने जी पे ॻाल्हि कई, पर उन खां बाद में अल्लाह पाक बैतुल्लाह खे अञा ॿियनि शयुनि सां बि नवाज़ियो आहे। आदम अलैहिस्सलाम खां बाद में उहे निशान तूफ़ान ते मिटिजी विया, छो त उहा जाइ जेका काबे वारी आहे जन खे अल्लाह ताला नसीब कई आहे, अॼु बि वञी ॾिसी अचो त मुंहिंजा दा सॼो मके जो शहर मथे आहे, पर जंहिंमहिल काबतुल्लाह ॾे वञिबो आहे त 8-9 ॾाकणूं आहिनि, सीढ़ियूं आहिनि, हिकिड़ियूं 5-10 फुट लही वरी हल, वरी 5-10 फुट लही वरी हल, वरी 4-5 फुट लही वरी लहो, त ज़मीन जी सतह जंहिं जाते काबतुल्लाह आहे उन काबतुल्लाह वारी सतह जेका ऐसा तमाम खड्ड में आहे, सॼो शहर जबलनि खां मथे आहे। अदा अॻिते वधी वञ। हाणे तव्हां हिकिड़ी जाइ ते बि भरियो, खोड़ थी वियो, बसि हाणे तव्हां जाॾो कोन अॻियूं सीड़प न कयो। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़, सलात हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना
मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने ताईं कई दफ़ा काबो ठहियो ड्रहियो। ही जेका मौजूद इमारत आहे न बा हाजी को आहे खोड़ हूंदा माशाअल्लाह एॾो साम्हूं हथ खणनि था। इहा जेका मौजूद इमारत ठही पई आहे न इहा 12 इमारत आहे। काई अदा ॾाढे चओ 11 दफ़ा अॻे ठहियो ऐं ड्रहियो आहे। ही 12हों दफ़ो ठहियो पियो आहे। खुदा जी मर्ज़ी इहो केतिरा ॾिहाड़ा हूंदो जो वरी इहो ड्रही पियो त वरी 13हों दफ़ो बि ठहंदो। वल्लाहु आलम बिस्सवाब। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में ठहियो वरी हुनखे तूफ़ान ख़त्म करे छॾियो। उन खां बाद में वरी इब्राहिम ऐं नूह अलैहिस्सलाम जे विच ते 1000 साल आहिनि। वरी इन ज़माने में ठहियो वरी ड्रहियो। इब्राहिम अलैहिस्सलाम ठाहियो पर इब्राहिम जे ठहण खां पोइ वरी उहो वरी रही पियो। मालिक जो घर पंहिंजो पाण वरी पाण बरसातूं मोकिले पाण पियो ड्राहेसि। मर्ज़ी जो मालिक आहे। हाणे नबी करीम ते जॾहिं क़ुरान करीम जी आयत लथी उन टाइम ते आबे ज़मज़म भी उते आ, मकाम इब्राहिम भी उते आ, सफ़ा ऐं मरवो भी उन जाइ ते आ, मीज़ाब रहमत भी उन जाइ ते आ, हतीम भी उन जाइ ते आ, हिजरे असवद भी उन जाइ ते आ, रुकने यमानी भी उन जाइ ते आ, रुकने शामी भी उन जाइ ते आ। केतिरियूं हुन में मुंहिंजा प्यारा दोस्तो अदीज़ो निशानियूं ऐं रहमत वारियूं जायूं आहिनि। अल्लाह ताला फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलदे। ओ मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह जे ज़ात बाबरकात खे हिन शहर जो कसम। जॾहिं अल्लाह ताला फरमायो त हिन शहर जो कसम आहे त फौरन असांजो तव्हांजो सभिनि जो ज़हन एॾे हलियो वियो त हा छो न कसम खणे उते आबे ज़मज़म आहे, छो न कसम खणे उन जाइ ते हिजरे असवद आ, छो न कसम खणे उन जाइ ते खुद बैतुल्लाह आ, छो न रब कसम खणे उन जाइ ते सफ़ा ऐं मरवो आ, छो न रब्बुल आलमीन कसम खणे जो उन जाइ ते मकाम इब्राहिम आ, मीज़ाबे रहमत आ, उन जाइ ते मुंहिंजा दोस्तो बैतुल्लाह जो हतीम आ। कई उन जाइ ते रहमत ऐं बरकत वारियूं जायूं आहिनि। पोइ जंहिं जाइ ते रहमत ऐं बरकत वारियूं जायूं हूंदियूं आहिनि अल्लाह के उहे प्यारियूं आहिनि तॾहिं अल्लाह ताला कसम थो खणे। पर अल्लाह ताला वज़ाहत फरमाई त न अवां जी सोच ग़लत आ। अवां सोचो था त हजर असवद जे करे मूं कसम खयो आ, न आबे ज़मज़म वारे खूह जे करे मां कसम खयो आ। रब थो चए न मकाम इब्राहिम जे करे मूं कसम खयो आ। रब थो फरमाए न मुंहिंजा मौला भला छाजे लाइ कसम खयो थी। अल्लाह ताला फरमाए थो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। मां हिन शहर जो इन्हीअ जे करे कसम थो खणा जो ऐं आमना जा लाल तो मुहम्मद करीम इन ॻोठ में कदम घुमाया आहिनि। छाजे लाइ व अंत हिल्लुम बिहाज़ल बलदे। मुंहिंजा महबूब हिन ॻोठ जो कसम इन्ही जे करे आ जो आमना जे लाल कदम घुमाया आहिनि। सुभान अल्लाह त चओ। इहा सुभान अल्लाह कम जी कान्हे, सारियूं ताज़ियूं लथियूं अथव। पर तव्हां चवंदो मुफ्ती साहब छा कयूं, अघु आहे ई कोन को, असां ॾे बि फुटनि जो अघु कोन्हे को, पाण हिकु जहिड़ा मिड़ई। पर सुभान अल्लाह ते त का ढल त कान्हे व न, तो सुभान अल्लाह ॾाढे जो बुलंद आवाज़ सां। अदा मां हक़ीक़त में हिननि टीवियुनि ॿीवियुनि जो मुखालिफ़ हूंदो आहियां। पहिरीं त मूंखां पुछो कोन अथनि, नंबर 2 त ही वरी असांजे लाइ मुसीबत। बाबा तव्हां छॾियो नथा यार, या मां बस कयां या तव्हां बस कयो।
चुप त भला कयो न यार, किर 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 लगी पई आहे। मेहरबानी कयो, खुदा जे कलाम पाक जो ख्याल कयो। भरियो था तो चुप करे भरियो, ॿुधो, पाण बि नथा ॿुधनि, ॿियनि खे बि नथा ॿुधण ॾियनि। दुरूद शरीफ मुझे हबीब ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वज़ात फरमाए चरी, रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो तो बराबर मकाम इब्राहिम भी हिते आ, बराबर हजर अस्वद भी नजायत आ, काबो भी नजायत आ, सफ़ा मरवो भी नजायत आ, ज़मज़म जो खूह भी नजायत आ। सबई रहमत ऐं बरकत वारियूं जायूं आहिनि। पर मतां तव्हांखे शुबह हुजे, मां इन्हनि जे करे कसम को नथो खणा, मुहम्मद मीर जे कदमनि जे करे कसम थो खणा। जेके चवनि था न त नबी असां जहिड़ो आ, उन्हनि खे चओ त तूं सॼो ॾींहुं लेटी पियो गॾह वांगुरु बिस्तरे ते, तुंहिंजे बिस्तरे जो बि क़ुरान में कसम आहे। सॼो ॾींहुं घर में रुली पियो, तुंहिंजे घर जे अंगण जो ख़ुदा कसम खयो आहे। हाय हाय, जेकॾहिं न मुल्ला खे अकुल हुजे हा ऐं अल्लाह जे क़ुरान खे गौर सां पढ़े हा त कॾहिं बि ईअं कोन चवे हा त नबी मां जहिड़ो आहे या नबी असां जहिड़ो आहे। ख़ुदा जो कसम आहे, मुस्तफ़ा जे कदमनि जो क़दुरु उहो आहे जो महबूब जी ज़ात मेराज वारी रात जे अर्श ते वियो आहे। हजरत अल्लामा इब्राहिम बैजूरी रहमतुल्लाह अलैह अल असीदतु शुहदा शरह कसीदतुल बुरदा, कसीदे बुरदे जो शरह लिखियो आहे। उन में हिकिड़ी रिवायत थो आणे पियो त नबी करीम जॾहिं मेराज वारी रात अर्श ते पहुता त रसूलुल्लाह फरमाइनि था, मां जॾहिं अर्श ते पहुतुसि त अर्श खे ॾिठुमि त जाॾे काॾे नूर ई नूर हो। बस जाॾे निहारियां ताॾे नूर, जाॾे निहारियां ताॾे नूर। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात वटां हुकुम पियो थे, मुंहिंजा हबीब अर्श ते हलिया। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मां जॾहिं अर्श जे मथां चढ़ण जो इरादो कयो त मूंखे यादगीरो अची वियो, मुंहिंजे क़ुरान में लिखियो पियो आहे, अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे फरमाए पियो, फ़ख़्लअन अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर सीना ते पे जॾहिं वियो, अल्लाह पाक जे नबी खे अल्लाह पाक हुकुम फरमायो, प्यारा मूसा, हे जबल ज़रूर आहे, पत्थर जो ज़रूर आहे, पर हिन जे मथां मुंहिंजी ख़ासि तजल्ली पई पवे। ऐं मूसा जॾहिं तूं जबल जे मथां चढ़ी त पेरे उघाड़ो अचजां, जुती हेठि लाहे पोइ मथे अचजां। जुती लाह छो? प्यारा मूसा, हिते अल्लाह जे नूर जी तजल्ली आहे। चओ चओ, अल्लाह जे नूर जी जुती पातल हूंदई त इहा तजल्ली जी हिकिड़े पासे बेअदबी थींदी। नंबर 2, इन तजल्ली वारे पत्थर में जेका बरकत आहे, इहा जेका तोखे लॻणी आहे, इन जुतीअ जे पर्दे ऐं हिजाब जे करे तोखे कान लॻंदी। तंहिंजे करे हिकु त अदब जो मक़ाम आहे जुती लाह। नंबर 2, अनवार इलाही जी बारिश थी रही आहे। ही पत्थर मुतबर्रक आहे, इन मुतबर्रक पत्थर खे पेर लॻाए त तुंहिंजा पेर अञा वधीक मुतबर्रक थी पवंदा। हालांकि अल्लाह जे नबीअ जो कदम अॻे ई मुतबर्रक आहे। चओ, अल्लाह जे नबीअ जो कदम अॻे ई मुतबर्रक आहे, पर वधीक खीर में खंड पइजी वञे, सोन ते सुहागो थिए, अल्लाह ताला फरमातो फ़ख़्लअन अलैक, प्यारा मूसा जुती ला। मूसा अलैहिस्सलाम जुती लाथी। अवां मस्जिद में वेंदा हो, पेरें उघाड़ा वेंदा हो, जुती पाए वेंदा हो, या मुर्गो वेंदा ई कोन आयो। तेलीअ जो ढगो छोड़ी वियो, वञी मस्जिद में रात जो वेठो, छेड़ो बि लाथई, पेशाब बि कयईं। सुबह जो मुल्ला आयो, ढगो वेठो आहे, सोटियूं हणी ढगे खे कढी त तेली बि पहुची वियो। मौलवी साहब चुस कुछ ख्याल कर,
खुदा जे घर में फोसी भी लाथी थई, पेशाब भुकियो थई, ढगे के ख्याल त कर। तो तेली तो चेसई बेज़बानो आ वेचारे के अकुल कोन्हे तड़ी आयो आ। मां कड़ी आयो आहियां? तंहिंजी माना तो हुन जे ख्याल में तो बेवकूफ़ मस्जिद में ईंदा आहिनि, अकुल वारा कोन ईंदा आहिनि। अल्लाह से इंशाअल्लाह तव्हां असांखे हिदायत फरमाए। खुदा जो कसम आ, इमामुल अंबिया के मस्जिद सां एतिरो प्यार हो जो फैसला ई मुस्तफ़ा मस्जिद में कंदो हो। महबूब जे गुलामन जे लाइ मदरसो जेको दुनिया ते रूह ज़मीन ते मुहम्मद जो पहिरो मदरसो आ, असहाबे सुफ़ा जे नाले सां उहो भी मुस्तफ़ा मस्जिद में कायम फरमायो आहे। असां मुसलमान मस्जिद खां परे। अल्लाह ताला फरमायो आहे इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह। बेशक अल्लाह पाक जे मस्जिदन के उहे ही आबाद कंदा हन जो अल्लाह जे मथा ईमान हूंदो आ। यानी ईमान जी निशानी अल्लाह पाक कुरान करीम में आ ॿुधाई आ त मस्जिद के जेको आबाद करे इहा हुन जे मोमिन हुजण जी निशानी आ। छा केर थो चवे? अब्दुल रहीम थो चवे या कुरान थो चवे? ॾाढे जो केर थो चवे? ईमान जी मोमिन हुजण जी निशानी चाहे मस्जिद के आबाद करण। मस्जिद के आबाद थींदी आ, टाइल लगाइजे, बत्ती लगाइजे, अंदर मुंहिंजा प्यारा दोस्त कालीन विछाइजन, अंदर सोहना सोहना बिस्तरा लगाइजन, अंदर सोहणियूं सोहणियूं रंग रंगियूं बत्तियूं लगाइजन, अंदर रंग कजे, आयल पेंट कजे। न भली कच्ची मस्जिद हुजे पर उनके 5 वक्त सजदे सां नमाज सां आबाद कर। मस्जिद तो बना ली शब भर में, ईमा के हरारत वालों ने मन अपना पुराना पापी था, बरसों से नमाजी बन न सका। अज ॾिठूं था त ॻोठनि में मस्जिदूं तमाम सुहिणियूं ठहियूं पयूं आहिनि, सीमेंटेड ठहियूं पयूं आहिनि, फर्श लॻा पिया आहिनि, आला दर्जे जूं बत्तियूं लॻियूं पयूं आहिनि, पर जंहिंमहिल आज़ान थी अचे त नमाज़ पढ़ण वारा 2 कन आहिनि बस। वरी खणी कंहिंखे चओ अदा नमाज में रखियो आछा, बस नमाज में आछा सब कुछ। ओ मुंहिंजा दाजे नमाज में कुछ कोने को, ऐं नमाज में न रखियो आ त पोइ हुसैन छो पे नमाज में कंधो कपायो? ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मोहम्मद करीम छो पे नमाज में पेर सुजाया? अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला। ओ मुंहिंजा हबीब सारी रात तू बीठो आ, बीही नमाज में पंहिंजा कदम सुजाए तो छॾी पियो। मुंहिंजा हबीब तुंहिंजो एतिरो बीहण मां रब खे नागवार थो गुज़रे पियो। मुंहिंजा सोहणा कुझु जाग कुझु निंड भी कर। महबूब जा गुलाम चवंदा हा या रसूल अल्लाह तुंहिंजो त ॾोह आहे ई कोन, तूं त पाक नबी आ, एतिरो छो थो बीहे पियो? एतिरो त उहो बीहे जंहिंजा गुनाह हुजनि। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाईंदा हा अफलम अकुन अब्दन शकूरा। ओ मुंहिंजा गुलाम हो, बेशक अल्लाह पाक मुंहिंजूं अॻियूं पोयूं सभु ख़ताऊं माफ़ करे छॾियूं आहिनि, यानी मूंखे गुनाह आहे ई कोन को, पर इन जे हूंदे भी मां सारी सारी रात इन जे करे जागंदो आहियां त रब मुते वड़ कया हन, करम कया हन। मूंखे अल्लाह खातमुल अंबिया बनायो, इमामुल अंबिया बनायो, सैयदुल अंबिया बनायो, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन जो ताज पारायो। एॾो वॾो मुंहिंजो अल्लाह शान कयो आ। मां इन्ही जे करे सारी रात जागंदो आहियां त पंहिंजे रब जो शुक्र बयान कयां। जेडी मेहरबानी घणी एडो शुक्र घणो। अल्लाह ताला फरमाईंदो आ
इन शकरतुम लाज़ीदन्नकुम। ऐ मुंहिंजा बानो, जेकॾहिं मुंहिंजे नेमतुनि जो तव्हां घणो शुक्रियो कंदो त मां उहा नेमत तव्हांखे अञा वधाए ॾींदोसांव। हबीब करीम जी ज़ात बाबरकात ते अल्लाह ताला एतिरियूं त नेमतूं तमामु कयूं हूं जो सॼे जहान खे एतिरी नेमत कान मिली आहे जेतिरी मुंहिंजे मुहम्मद अरबीअ खे मिली आहे। पोइ हबीब खे अञा वधीक हिर्स थींदो हो त रब जो वाइदो आहे त शुक्र कयो त वधाए ॾियांव। रब मूंखे सारे जहान खां वधाए ॾिनो आहे, पर अञा बि शुक्र कयां त रब अञा वधीक राज़ी थिए। अर्ज़ पे कयुमि त मस्जिद में वेंदा हो त पहिरें उघाड़ा वेंदा हो या जुती पाए वेंदा हो? ॾाढे ॻाल्हायो ज़ोर सां बुलंद आवाज़ सां। पहिरें उघाड़ा छो? अदब जी जाइ आहे, भली कची हुजे। जेको वॾेरो कालीन ते बि जूतो कोन लाहींदो आहे, वॾेरनि जे बंगले में विया हो, चओ असांखे वञण ई कोन ॾींदा आहिनि, वञूं कान। इलेक्शन में तव्हांजा वेझा थींदा, बाक़ी पोइ थियो ख़ैर। वॾेरो कालीन ते बि जूता रखंदो आहे, पेर कोन उघाड़ा कंदो आहे, पर जॾहिं उहो वॾेरो बि अल्लाह जे घर में वेंदो आहे त जुती ॿाहिरि लाहींदो आहे। हिकु त अल्लाह जो घर आहे, बरकत वारी जाइ आहे। नंबर ॿ, वॾेरे खे बि आख़िर मुस्लमान आहे, इहो ख़्यालु थींदो त भली मस्जिद जी मिट्टी लॻे त अल्लाह साईं मुंहिंजा गुनाह माफ़ फरमाए। अदा इहो नज़रियो आहे न सही? त हुज़ूर करीम फरमाइनि था त जॾहिं मां अर्श ते पहुतुसि त मूंखे यादगीरो आयो त क़ुरान में अल्लाह ताला चयो आहे मूसा खे त प्यारा तूं जुती लाह, मां बि जेकर जुती हिते लायां आहे, तूर सीना न आहे त अर्श आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, मां पंहिंजे कदमल मुबारकल मां बीही पेज़ार मुबारक जे लाहिण जो इरादो कयो आहे। अल्लामा बैजूरी रिवायत आणे तो फसमिया अनीनल अर्श ला तुखय्यिबनी या रसूल अल्लाह। हबीबल करीमल जी ज़ात बाबरकात जीअं जो पंहिंजे पेरनि मुबारकनि मां नालनि लाहिण जो इरादो कयो आहे त अल्लाह जे अर्श मां रोवण जो आवाज़ हबीब खे ॿुधण में आयो आहे। छा पियो अर्श चवे? रोई, ओ मुंहिंजा मुहम्मद करीम, सदियूं गुज़री वयूं आहिनि, अॼोकी घड़ीअ जे लाइ सिका पियो त मुहम्मद करीम पंहिंजे कदमनि खे मुंहिंजे मथां घुमाईंदो। ओ अल्लाह जा हबीब, अॼु मूंखे महरूम न कर, मूंखे बेनसीब न कर, पंहिंजी पेज़ार मुबारक अल्लाह जे अर्श जे मथां घुमाए त अर्श जो शान वधी वञे। या रसूल अल्लाह। अज़ीज़ान मोहतरम, गौर जो मकाम आहे त एॾो मकाम ऐं मर्तबो आहे मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबी जो, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाढे त चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जो जंहिंजे कदमनि जे लाइ अर्श पियो सिके ऐं जंहिंजे कदमनि वारी जाइ जे लाइ अल्लाह क़ुरान में कसम पियो खणे। ॿेली ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झो थी, काबे ॾे मुंहुं कयो वेठो आहे, घणो करे वुज़ू सां बि हूंदे, ॿेली अल्लाह खे हाज़िर नाज़िर सम्झी ॿुधाए त नबी असां जहिड़ो आहे। हथ मथे खणो त मां ॾिसां त सही कहिड़ा था चओ पिया। असां जहिड़ो आहे? ऐं जेके चवनि था असां जहिड़ो आहे, इहे हक़ ते आहिनि या ना हक़ ते? ॾाढे चइजो, ॾाढे ॾाढे ॻाल्हि हो न ॾे, पंहिंजी वात ऐं ज़ुबान खे ख़राब न कयो। दोस्तो अज़ीज़ो, जेको इमामुल अंबिया खे पाण जहिड़ो चवे उहो हक़ ते न आहे, उहो गुमराह आहे। ऐं मां त ईअं बि चवंदुसि त उहो रुॻो गुमराह कोन्हे, रसूलुल्लाह जे उम्मत खां ख़ारिज, हबीब जो उम्मती न है। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आहिनि, जे ही आऊं ते ही तब बानी बारो चल जी, हुज्जत हो त पुनहल सामू कमीनी के ही।
असुल आरी जाम जे पलय आऊं पे हू जा पाइन पेरन में तह जुती ना जेही पो विसारे वेही तन के चिन खे आऊं की रहा। नबी सही जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो न को आयो न को ईंदो। तूं त उम्मती आ, उम्मती थो सॾाई, उम्मती रसूल जहिड़ो नथो थी सघे। पर मां तोखे ख़ुदा जो कसम खणी थो ॿुधायां, क़ुरान खणी आ त मां तोखे क़ुरान ते हथ रखी एतबार ॼाणायां, 1.25 लख नबी बि मुंहिंजे नबी जहिड़ा न आहिनि। आहिनि ॾाढे चओ। जिब्रील से कहने लगे एक रोज यूं शाहे उमम तुमने देखा है जहां बतलाओ तो कैसे हैं हम। केर थो चवे आमना जो लाल जिब्रील खे। जिब्रील से कहने लगे एक रोज यूं शाहे उमम तुमने देखा है जहां बतलाओ तो कैसे हैं हम। अर्ज की जिब्रील ने ऐ महजबी तेरी कसम आफा कहा गर्दीद अम मेहरे बता वर्जीद अम बिस्यार खूबा दीद अम लेकिन तो चीजें दीगरी। पाण फरमाइनि था जिब्रील हल राए त मिसली, ओ जिब्रील मूं जहिड़ो कथे ॾिठुई। मुस्तफ़ा तो जिब्रील खे चवे हल राए त मिसली, छा तो मूं जहिड़ो ॾिठो आहे। जिब्रील तो चवे कल्लब तो मशारिकल अर्द व मगारिबहा। हो बैत मां पढ़ियो पर हे तोखे मुंहिंजे हबीब पाक जे हदीस जा लफ़्ज़ ऐं जिब्रील जा लफ़्ज़ पढ़ी ॿुधायां। अल्लाह जे हबीब खे जिब्रील तो अर्ज़ करे या रसूल अल्लाह ओला भी घुमियो आहियां, ओभर भी घुमियो आहियां, मशरक भी मग़रिब भी ज़मीन जा तरा भी आसमाननि ताईं पंहिंजे मक़ामे ख़ास ताईं जाते मूंखे अल्लाह घुराईंदो आहे। 1.25 लख नबी मां ॾिठा पर मूंखे अल्लाह जे इज़त ऐं जलाल जो कसम आहे। ओ मुस्तफ़ा करीम मूंखे तो जहिड़ो किथे नज़र आयो ई कोन्हे को। जिब्रील खे त नज़र कोन आयो, अबू बकर सिद्दीक खे नज़र कोन आयो, उस्मान गनी खे नज़र कोन आयो, फारूक आज़म खे नज़र कोन आयो, हैदर कर्रार खे हुजूर जहिड़ो नज़र कोन आयो, 1.25 लख नबियन खे नबी जहिड़ो नज़र कोन आयो। ऐं अॼुकल्ह 15वीं सदी जे मुल्ला खे जेको नबी जे मथां कलमो बि भरे मुसलमान बि सॾाए, उहो थो चवे त नबी मां जहिड़ो आहे। केॾो अफ़सोस जो मक़ाम आहे। अदा मां त कोन थो चवां, क़ुरान थो चवे। क़ुरान में लिखियो पियो आहे। छा लिखियो पियो आहे? जे तो क़ुरान में लिखियो पियो आहे कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम। चओ मुंहिंजा महबूब अना बशरुम मां बशर आहियां मिस्लुकुम तव्हां जहिड़ो। जॾहिं क़ुरान थो चवे ऐं नबी खां चवराए थो त तूं चओ त मां तव्हां जहिड़ो बशर आहियां। मुंहिंजा दोस्त इहो असल में धोखो आहे। तव्हांखे माना ई ग़लति था ॿुधाइनि। तव्हां जहिड़ो इहा माना ग़लति आहे। माना छा आहे? कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम। ऐं मुंहिंजा महबूब तूं माण्हुनि खे चई ॿुधाए त मां तव्हां जे मिसल बशर आहियां। हिकिड़ो आहे असुल, ॿियो आहे मिसल। चओ चओ, हिकिड़ो आहे असुल, ॿियो आहे जे चइबो आहे न त ही सिज आहे पर ही सिज जहिड़ो आहे। फ़र्क़ु आहे या न आहे? ॾाढे ॻाल्हायो, बुलंद आवाज़ सां सच ॿुधायो। ही चंड आहे पर ही चंड जहिड़ो आहे। हे शींहुं आहे या हे वरी शींहुं जहिड़ो आहे। फ़र्क़ु आहे या न आहे? एतिरो फ़र्क़ु आहे जेतिरो ज़मीन आसमान में फ़र्क़ु आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जेको चंड आहे
उहो चंड जहिड़ो उन जहिड़ो कोने को, जेको सिज्जा सिज जहिड़ो सिज कोने को, मुंहिंजा दा जेको शेर आ शेर जहिड़ो शेर कोने को। अहिड़े तरीक़े सां जेको बशर जहिड़ो आ उहो बशर नाहे, उहो बशर जहिड़ो ज़रूर आ, पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरका जो हबीब पाक फरमाए थो यूहा इलैया, अवां बि बशर आहियो, मां बि बशरन जहिड़ो ज़मीन ते बशर बणिजी आयो आहियां, पर फ़र्क़ु इहो आहे जो अव्हां ॾे को बि कोन ईंदो आहे, मां मुहम्मद जे दर ते जिब्रील गोॾा भञूं वेठो हूंदो आहे। हिते मिसलकुम जो लफ़्ज़ आहे, छा जो लफ़्ज़ आहे दा? मिसलकुम जो लफ़्ज़ आहे, असां जहिड़ो न चइबो, असांजे मिसल चइबो। मुंहिंजा दोस्त असांजे मिसल चई सघिजे थो, छो त मिसल में ई असुल में फ़र्क़ु आहे। हाणे ॾिसो मां तव्हांखे हेॾे साफ़ करे खोले ॿुधायां, ऐं मुखालिफ़ बि इन ॻाल्हि जो इनकार करे कोन था सघनि जेके चवनि था नबी पाक असांजे मिसल आहे या असां जहिड़ो आहे, उन जो फ़र्क़ु तव्हांखे ॿुधायां। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। थका त न आहियो न अदा? ॾाढे चओ हा या न हिकिड़े पासे थियो, ॿुधंदव न? ॿुधो। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू तव्हां असांखे सम्झ ॾिनी आहे। नबी साईं खे बि ॿ हथ आहिनि, असांखे बि ॿ हथ, महबूबन करीमन खे ॿ अखियूं, असां जूं बि ॿ अखियूं, हबीबन करीमन खे बि ॿ कदम मुबारक, असांजा बि ॿ पेर, महबूब पाक जी ज़ात